हिते असां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सखर मां हफ़्तो अॻु मुबैना अगवा थी वियल मासूम बारड़ो अब्दुल समद शेख बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि जो मुग़वी बारड़े जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो थियो आहे। 25 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। सखर जे आबाद थाणे जी हद सस्ती बस्ती मां 8 वरियनि जो अब्दुल समद शेख अगवा थी वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सखर मां हिकु हफ़्तो अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल मासूम बारड़ो अब्दुल समद शेख बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि मुग़वी बारड़े जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो करे 25 लख रुपया भुंग तलब कयो आहे। सखर मां अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। हिकु हफ़्तो अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल मासूम बारड़ो अब्दुल समद बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि जो मुग़वी बारड़े जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो 25 लख रुपया भुंग तलब। सखर जे आबाद थाणे जी हद सस्ती बस्ती मां 8 वरियनि जो अब्दुल समद शेख अगवा थी वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, सखर जे आबाद थाणे जी हद सस्ती बस्ती वारे इलाइक़े मां 8 वरियनि जो नीगर अब्दुल समद अगवा थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नीगर अब्दुल समद खे अगवा कंदड़ धाड़ेलनि जेको आहे 25 लख रुपया भुंग बि तलब करे वरितो आहे। हू ग़रीब आहिनि, भुंग जी रक़म जेका नथा ॾेई सघनि। उन हवाले सां आबाद पुलिस जो चवणु आहे त नीगर हफ़्तो अॻु जेको आहे घर जे ॿाहिरां गुम थी वियो हो। उन हवाले सां वारसनि जे तरफ़ां अब्दुल समद जे शेख जे गुमशुदगीअ बाबति रिपोर्ट बि दाख़िल कराई वई हुई, पर हाणे जेको वारसनि जे तरफ़ां इहो मामिलो साम्हूं आयो आहे त अब्दुल समद शेख खे धाड़ेलनि अगवा कयो आहे ऐं भुंग बि तलब कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक हू जांच कनि पिया, पर हिन वक़्त ते जेको आहे हफ़्तो गुज़रण जे बावजूदि जेको आहे पुलिस हिन मामले खे लहमिटी कयो लिकायो वियो हो ऐं हुनजे वारसनि हाणे जेको आहे अची करे एहतिजाज बि कयो आहे त नीगर अब्दुल समद शेख खे धाड़ेलनि अगवा कयो, हुन खां 25 लख भुंग बि तलब कयो वियो आहे। हुन खां पोइ पुलिस जेका आहे हरकत में अची वई आहे, पर हिन वक़्त ते जेको अब्दुल समद शेख खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी थी। ठीकु आहे मोरड़ो महर, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।